अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। शाहपुर जानिया प्रेस क्लब तरफ़ां सिंध जे नामवर समाज सुधारक अरदई सहाफ़ी गौस मोहम्मद बुघियो सां रिहाण रचाई वई, जंहिं में सान्हा वंदन कलमकारनि सहाफ़ियुनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे नवाबशाह प्रेस क्लब जे अॻूणे सदर ऐं नामवर सहाफ़ी ज़ुल्फ़कार ख़ाशकेली, टाउन कमेटी शाहपुर जानिया जे चेयरमैन हाजी ख़ालिद हुसैन आराई, क़ौमी अवामी तहरीक जे मर्कज़ी सदर ख़ान सूमरो, नामियार समाज सुधारक नूर नबी बुघियो, सिंध सहाफ़ी संगत जे मर्कज़ी अॻवान अज़ीज़ चन्ना, नामियारे अदीब ऐं लेखक असलम लिगारी, शाहपुर जानिया प्रेस क्लब जे अॻूणे सदर मंठार लाहिरी चयो त गौस बुघियो अरदई सहाफ़ी समाज सुधारक संगत मज़लूम अवाम जो भर ज़िलो आहे, जंहिं पंहिंजा जिदोजहद ऐं क़लम वसीले सिंध जी अवाम जो आवाज़ बुलंद कयो आहे। गौस बुघियो खाहूड़ी किरदार ऐं जिदोजहद जी अलामत आहे। हिन मौक़े ते नामवर समाज सुधारक अरदई सहाफ़ी गौस मोहम्मद बुघियो ख़िताब कंदे चयो त शाहपुर जानिया प्रेस क्लब मुंहिंजो दर्सगाह ऐं अज़ीज़ चन्ना मुंहिंजो उस्ताद आहे, जंहिं सहाफ़ती मैदान में लाथो। ग़रीब मज़लूम अवाम जो आवाज़ बणिजी जिदोजहद करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, जेको अदा कंदो रहंदुसि। तक़रीब में साज़ जो सफ़र बुघियो, जिस्कम जे सेफ सिंधी, अल नूर बोल्ट फैक्ट्री यूनियन जे अॻवाननि लुत्फ़ अली दाहिरी, रहमतुल्लाह सेठर, सिंधी सहाफ़ी संगत जे अॻूणे हाजी हारून बुघो, उस्ताद अब्दुल फ़तह बुघियो, डॉक्टर साईं बख़्श लांघा, ज़ाकिर हुसैन लांघा समेत वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत कई। तक़रीब में महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा ॾिना विया। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।